अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज असो वीडियो तक ॾेखारियूं था। जी तो पुराने दौर में जो सो कबट या अलमारी जे जाइ ते ही होंदो हो। ही एक अलमारी आ पुराने दौर जो। जो सो पुराने दौर में बादशाह या कड़ा भी मानू होंदा हा, कपड़ा या को पर्सनल सामान अड़ो को भी होंदो हो इन में रखंदा हा। इन के अलमारी तौर इस्तेमाल कंदा हा। जो बुधाइन था त पूनल बादशाह हो, उन वट भी खुड़जीन होंदा हा, बादशाहन वट भी ही खुड़जीन होंदा हा। हिता होताणन जूं वयूं खुड़जीनूं खजी, जो शाह साहब जो बैत में अचे थो। इन के खुड़जीन सॾियो वेंदो आहे। पर हिन में जो सो ही हिक खाने जो आहे, नंढो आहे, पर इन में ॿिन खानन ते भी होंदा आहिनि। उहो वरी वॾो हूंदो आहे हिन खां थोरो, पर असांखे ही हथ आयो आहे। फ़िलहाल तव्हांखे ही ॾेखारियूं था। इंशाल्लाह उमेद आहे त जेकॾहिं ॿिन खानन वारो कॾहिं हथ अची वियो त उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं उन जो बि तव्हांखे वीडियो अपलोड करे ॾेखारींदासीं। पर फ़िलहाल असांखे ही हथ आयो आहे। तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त जेको सो नायाब शयूं जेके आहिनि, पुराणे दौर जूं शयूं जेके आहिनि, उहे हींअर नायाब थी विया। उहे तमामु वॾे महिनत सां असां हथ कयूं था, वॾे तकलीफ़ सां हथ कयूं था। हिननि जे ॻोल्हा में काफ़ी टाइम लॻे थो। महिरबानी करे असांजे महिनत के ज़ाया न कंदा। इंशाल्लाह वरी जीअं त असां तव्हांजे दोस्तनि लाइ नायाब शयूं वरी भी असां तलाश कयूं, अॻिते अञा ॿियूं भी नायाब शयूं तव्हांजे लाइ ॻोल्हा कयूं। जीअं त दोस्तों ही जेको आहे सो तव्हांखे ॿुधायूं था त कीअं ठाहींदा कारीगरूं ठाहींदा। ही ॿकियुनि जे ॾास मां ठहंदो आहे। पोइ रंगीन हिकिड़ा जेको अछे कलर जो माना ॾास हूंदो आहे, ॿियो वरी कारे कलर जो, ऐं सभिनी कलरनि ते पोइ उन कलरनि ते वरी जेको सो रंग कंदा आहिनि। रंग करे पोइ ही रंगीन में ही ठाहींदा आहिनि। ऐं जेको सो ही चिट जा मोहर पोइ रंगीन जे हिसाब सां ईंदा आहिनि। ही ॿकियुनि जे ॾास मां ठहंदो आहे, वारनि मां ठाहिनि था। ऐं पुराणे दौर में हींअर त नायाब थी वियूं आहिनि। हीअ कारीगर बि हिननि जो हींअर केर ई न आहे, पर ही पुराणे दौर में कारीगर तमामु घणा हूंदा हिननि जा। ऐं ॿकियुनि जे वार ऐं ॾासनि मां ठहंदी आहे ही शइ, जंहिंखे खुड़जीन सॾियो वेंदो आहे। महिरबानी करे ही जेके असां बि शयूं जेके तव्हांखे अपलोड करे था ॾियूं, ही ज़रूरु ॾिसंदा। ऐं ही हिकु ॾिसण लाइ न, पर तव्हांखे पुराणनि शयुनि जे बारे में ॼाण बि हूंदी। ऐं ॼाण बि ॾियूं था त जीअं तव्हां दोस्तनि खे ख़बर पए त पुराणे दौर में ही शयूं हुयूं, हिन कम लाइ इस्तेमालु थींदा ऐं हीअं माण्हू इस्तेमालु कंदा। हीअ आहे हिकु खानो। अञा ही हिकु खानो आहे। जीअं त हिनखे खुड़जीन सॾियो वेंदो हो पुराणे दौर में। ऐं नंढे साइज़ में आहे, पर हिकिड़ा वरी वॾे साइज़ में बि हूंदा आहिनि, उहे ॿिन खाननि ते हूंदा आहिनि। ऐं महिरबानी करे हिन असांजे वीडियो खे शेयर बि कयो ऐं जीअं सब्सक्राइब कयो त असां तव्हांजे लाइ नायाब शयूं अपलोड कंदा रहूं ऐं असां अॻिते ॿीहर बि तव्हांजे लाइ अहिड़नि शयुनि जी तलाश कंदा रहूं। महिरबानी दोस्तों।